रोशन कयूं। जंहिं ख़ालिक ख़ल्क़ई ख़ल्क़ समूरी माण्हू जिन्न मलक हुज़ूरी बज़मीनो निखट नूरी माणक मोती मुश्क खथूरी रातियूं ॾींहं मुंधू ऐं मां सलात सलाम तंहिंजा फुल नछावर थी तमाम अंबिया मथे तमाम रसूल मथे ख़ास करे आख़िरी नबी शफ़ातुल कुबरा जे हक़दार लिवाउल हम्द जे मालिक मकाम महमूद जे धणी ख़ातिम रसूल इमामुल अंबिया जनाब मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जंहिंजे अचण जे बारे में कंहिं अर्ज़ कयो त आयो मीर मोहम्मद घोट जाओ जामन जो जामोट प्रीम आए थी पालोट कुछ पई कलकत वेई कोट वण टण वाछा थी वण फोट चढ़ियो चाह मुंहिंजा ॾेई चोट किसरा जो पण कहिड़ई कोट अहिड़ो अरबी सो वण मोट कहर कंबाया कुल कुफरान वञा कुरैशियता कुर्बान। बरादरान इस्लाम लाउड जे ज़रिए ॿार सुणण वारियूं माऊं ऐं भेणूं कामयाबीअ जे बारे में जीत जे बारे में थोरो खनि दर्स थींदो। दर्स इन लेवल जो आहे त क़ुरान मजीद जूं आयतूं ऐं प्यारे नबी जूं हदीसूं इन जे ज़रिए पाण सम्झे जी कोशिश कंदासूं त जीत कई आहे अने जीत कंहिंखे नसीब थींदी। जीत वाक़ियात जे ज़रिए पाण सम्झी सघूं था त प्यारे नबी पिंड जी ज़िंदगीअ में हिकिड़े असहाबीअ खे कई सहाबीअ जो कमांडर बनाए करे अल्लाह जे दीन लाइ सफ़र ते हलाइण। उन सहाबी मां कोई सहाबी कंहिं बस्ती में पुॻो ॻोठ जे चौक में अल्लाह जी तौहीद जी दावत ॾिनई। विठले मुंहिंजा को शख़्स तौहीद जो कट्टर हो मुखालिफ हो उन विरोध में साहबी जे छाती में नेज़ो आर पार हैं। उन साहबी जॾहिं ज़िंदगीअ जा आख़िरी ॿोल ॿोले थो पैर चए थो फुज़ तो बे रब्बिल काबा अल्लाह ताला जी ज़ात जी कसम काबे जे रब जी कसम आऊं कामयाब थियोसि जीती वियुसि। ख़ैर आम वाक़ियो जंहिं ठाहे सो हूंदो। क़ुरान मजीद जी आयत फमन ज़ुहज़िहा अनिन नार वउदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़ वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। वॾी में वॾी जीत इहा आहे त जहन्नम जी आग थी बची वञूं। आगे अहिड़ो न थी जो हू जहन्नम जी आग थी बचे कि हू ये अल्लाह जो पैगाम तमाम आदम अलैहिस्सलाम जी धी पुत्र मिली लाए। फमन ज़ुहज़िहा अनिन नार जेको शख़्स जहन्नम जी आग खां बची वियो अमाल जे ज़रिए बचाए में आयो वउदख़िलल जन्ना ऐं जंहिंजूं नेकियूं हुनखे जन्नत में दाख़िल कई फ़क़द फ़ाज़ त ई जे इंसान कामयाब आहे। इन जी कामयाबी है। कामयाबी के बारे में पां मुख्तलिफ प्लान बनायूं था। कंहिं ख़ासो मकान बनाए लाथो तो पां चऊं था ही कामयाब थी वियो। कंहिंखे 4 वोट मिलिया तो पां सम्झूं था ही कामयाब थी वियो। कंहिं गाॾी ॾिन लाथी त ही कामयाब थी वियो। कंहिंजो ॿोर मिठो थियो त ही कामयाब थी वियो। कंहिंखे अल्लाह औलाद ॾिने उहो चए थो आऊं कामयाब आहियां। माल जो धणी चए थो आऊं कामयाब आहियां। असली कामयाबी उहो कामयाबी है जेको अल्लाह ॾसाए कई है। फमन ज़ुहज़िहा अनिन नारि वउदख़िलल जन्ना फ़क़द फ़ाज़। असल त कामयाबी है त जहन्नम जी आग खां बची वञे ऐं जहन्नम जी आग खां बची करे जन्नत में पुॼे। फ़क़द फ़ाज़ असल कामयाबी ये है।
अल्लाह फरमाए तो इन कामयाबी के बारे में, वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। ये जीत कीअं थींदी, ये कामयाबी कीअं नसीब थींदी? इन कामयाबी लाइ करे मेहनतूं करणियूं पवंदियूं, भोग ॾियणा पवंदा। खाली ॿियनि जा छेड़ा हटाए से जीत कीअं थींदी? मुर्गो जीत हार में तब्दील थी वेंदी। वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। अल्लाह खां घुरिजो त ऐं कामयाब थियो। आयत ईअं लअल्लकुम, शायद त आजी जीत जो रस्तो आहे कुरे में, तकवा में। तकवा ॻाल्हाए में हक़ सच ॻाल्हायूं, ई तकवा आहे। खाधे में हलाल खियूं, ई तकवा आहे। व्यवहार सही कयूं, ई तकवा आहे। पड़ोसी खे दुख न ॾियूं, ई पण तकवा आहे। हर नंढे गुनाह खां बचो, ई तकवा आहे। हर क़िस्म जी नेकी अपनायूं, ई तकवा आहे। वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। अल्लाह खां डिजो, तकवा इख्तियार कयो त कामयाब थींदा। वरी अल्लाह फरमाए थो, कामयाब कीअं थींदासूं? गुरु हिते वेही न खाली व्हाट्सएप फेसबुक कंहिं मथे कचहरियूं पे कंदासूं तंहिंसे कामयाब थी वेंदासूं? न। या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू वसाबिरू वराबितू वत्तकुल्लाह लअल्लकुम तुफ्लिहून। ऐं मोमिनो, अल्लाह मोमिन खे चए थो जो ऐं कॾहिं जीतंदा। क़ुरान जो कोई उसूल है, अल्लाह मोमिन खे चए थो ऐं कॾहिं कामयाब थींदा। केरु इहो न सम्झे जो मोमिन मड़े कामयाब आहे। न, मोमिन कामयाब उन वक़्तु थींदो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू, तकलीफ़ अचे तंहिं ते सब्र कयो। घोड़ाड़े वावेला 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 न, जरा ॻाल्हि बि हुनखे फोन कई, हुन ते ॻाल्हि पुॼाई, हुन ते झल नथो ॾे, ही दौड़ी थाणे में ॾिरी वियो। न, तकलीफ़ मथे, या अय्युहल्लज़ीना आमनुस्बिरू, सब्र कयो। वसाबिरू, साबित कदम रहो। वराबितू, अल्लाह जे दीन जी हिफ़ाज़त लाइ महिनत कयो। वत्तकुल्लाह, पोइ डिजो, लअल्लकुम तुफ्लिहून, ताईं कामयाब थियो। सब्र करणो आहे, सब्र हूंदो त जीत थींदी। हाणे जीत पांखे कॾहिं जीत खपे थी? इज़त ऐं शान वारी ज़िंदगी गुज़ारे वञो, फितने फसाद खां बची करे ज़िंदगी गुज़ारियूं, अल्लाह जी तौहीद ते मथे ज़िंदगी गुज़ारियूं। जॾहिं दुनिया मां मौत जे ज़रिए आख़िरत ॾांहुं रवाना थियूं, ત્યારે ज़बान में खाली ला इलाहा इल्लल्लाह न करे, ये जीत है। कब्र में पुॼी वञो त 30 सुवालनि जा जवाब अचे, तो जो रब केरु आहे, तो जो दीन कहिड़ो आहे, हिन शख्स जे बारे में जेको आंजी तरफ़ मोकल आयो हो उन जे बारे में कुरो चओ था, यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में 3 सुवाल, इन्हनि जो जवाब अची वञे त इहे हिते थी कामयाबी। वरी जरा क़यामत वारो ॾींहुं सूर फूके में अचींदो त नेक अमाल पांखे उथियारी, भला सुहिणा अमल पांखे किबर मां जाॻाइए, इहे कामयाबी थी। मैदान माशर में अर्श जी छाई मिली वञे, इहे कामयाबी ऐं जीत थी। अमाल नामो सिधे हथ में मिले, इहे कामयाबी ऐं जीत थी। भई हिते पुल सिरात था पण गुज़रण, इहे जीत है। उते ॿिए कंहिंजे हक़ जे बारे में पुछणो न थिए, पड़ोसी जे बारे में पुछणो न थिए, अल्लाह जी इबादत के बारे में मड़े चौपड़ा फूल खपे, किथे गैरहाज़िरी न हुई, ये मड़े जीत है, कामयाबी है। पुल सिरात गुज़रे, जन्नत में पुॼी वञो, अल्लाह जो दीदार थी, ये मड़े जीत। पर ये जीत कीअं थींदी? खाली हिते वार्ताऊं पिया सुणाईंदासूं ऐं कथाऊं पिया कंदासूं, तंहिंसे करो ये जीत हासिल थींदी? न, तकलीफ़ है तंहिं मथे सब्र। वो साबिरू, अल्लाह जे दीन मथे साबित कदमी, कोई जहिड़ो वाह वरे एॾा इहो पुठ न, अल्लाह जो दीन एतिरे अल्लाह जो दीन। हिकिड़े साहिबी अल्लाह जे नबीअ खे पुछे त अल्लाह जे नबी इस्लाम में अहिड़ी ॻाल्हि चओ जेको पुठियां पुछे जी ज़रूरत न पए। त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल आमनतु बिल्लाह सुम्मा इस्तक़िम, तूं चओ त मूं अल्लाह ते ईमान गिड़ो या उन मथे साबित कदम रहो, इस्तिकामत यानी जमी रहो। तो कोई पर्दो के लालच, कोई खौफ, कोई दुनिया जो डपु इन अल्लाह जी तौहीद मथां तोखे हटाए न सघे।
इहे न पोइ हाणे अॼु इहे हिते रहियो त हिते बिस्मिल्लाह होॾा बिस्मिल्लाह कित लांगोठो वारे लाथो कित मथे में तिलक कराए लाथो कित हूअ देॻ ठाहे लाथी न इते पोइ अॼु हलंदो पोइ ॻाल्हि अचे न वसाबिरू साबित कदम रहो वराबितू अलाह जे दीन लाइ जदोजहद कयो इहे जदोजहद आहे न पंहिंजे बचे खे सुखी रखेला करे ॾींहुं राति महिनत लॻी पई आहे ऐं अलाह जो दीन कंहिंखे आॻिर आणे लाइ करे पाण कोरो कयो जेकॾहिं सब्र हूंदो अलाह जे दीन मथे साबित कदमी हूंदी अलाह जे दीन लाइ जदोजहद हूंदो वतकुल्लाह अलाह जो तक़वो हूंदो लअल्लकुम तुफ़्लिहून त पूरो थींदो कामयाबी थींदी जीत त थींदी वजाहिदू फी सबीलिही लअल्लकुम तुफ़्लिहून महिनत कयो अलाह जे रस्ते में त ऐं कामयाब थींदा अच्छा पोइ हिकिड़ी वस्तु खां परहेज़ डॉक्टर दवा ॾे जे अबा मुंहिंजी दवा खे कमु हुन वक़्तु ॾींदी ऐं दवा ठाहे खाइजा न हीअ किरी रखिजा त हिकिड़ी किरी आहे जीत लाइ करे कई आहे शैतान जे बारे में रिज्सुम मिन अमल शैतान फजतनिबू अमो कहिड़ा मुंडा आया ख़राब कम ई माने शैतान वारा बुरा कम ई फजतनिबू हो शैतान जे कम खां बचो लअल्लकुम तुफ़्लिहून तव्हांजी जीत जी की उम्मीद है कॾहिं मौत जे वक़्तु जीत कब्र में जीत मैदान महशर में जीत ऐं जन्नत जी नेमत जन्नत जा आला दर्जा आके मिले तंहिंजी कंहिंखे उम्मीद है पर कॾहिं जॾहिं शैतानी कमे खां बचंदा पर कितकता शैतान जे कने में अहिड़ो लो करे लाहींदा जेको हथ कढण अचेज न था आऊं 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 अलाह तूं आएज न मिसाल हिकिड़ी आहे त ॾिठा हूंदा जेको साथी कपा तयारु कयूं था उन जो लकड़े जो बनायल साधन वेठो तंहिंमें हिकिड़ी डोर वेठी उहा हमेशा आवाज़ ॾे थी तूं 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 इहा ख़ासि करे बकरी जी नाड़ या पाण चई सघूं था आंध्रो इहो आंध्रो हिन मां बने बकरी हमेशा में करे थी ऐं पोइ तूं करणो पवंदो त पाण इहा हालत थींदी शैतानी कमे खां बचो ऐं जीती वेंदा हाणे शैतानी कम तंहिंखां बचो नथा शैतान जी वात तां हथ नथा खणो शैतान तंहिंजी मजलिस तां हथ नथा खणो न जीत खपे थी जो मुंहिंजे जन्नती ते न रोजा तव्हारे चइसे को जन्नती थिए वारो आहे न वरी अल्लाह जन्नत जे बारे में कामयाबी जे बारे में फरमाए थो फज़कुरू अला अल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून फज़कुरू अला अल्लाह यानी अल्लाह जो नेमतूं जेको रहियूं इन्ही खे यादि कयो अल्लाह जूं नेमतूं बेशुमार आहिनि अल्लाह कहिड़ियूं नेमतूं ॾिने छा त अहिड़ी वार न हुई जॾहिं तुंहिंजी तार तवार न हुई रफ़्तार न हुई गुफ़्तार न हुई माउ खे सार संभार न हुई त पेट अंदर कीअं पलिजे ॿार उन दुनिया में पिया अल्लाह संभाले पियो हिते पिया अल्लाह संभाले पियो अल्लाह जो जेको नेमतूं आहिनि इन नेमतनि खे यादि कयो ऐं कामयाब थींदा इन जो मतिलबु ई नेमतनि खे यादि न कयो त हारजी वेंदासूं सब्र न कयो त हारजी वेंदासूं अल्लाह जे दीन लाइ जदोजहद न कई त हारजी वेंदासूं साबित कदम न रहियासूं त हारजी वियासूं ऐं शैतान तंहिंजी चार चलकत मथां हथ न खयो त हारजी वेंदासूं से बुरी तरह हारबासूं वरी फरमाए थो अल्लाह या अय्युहल्लज़ीन आमनू ऐ ईमान वारा हुकुम आके ऐं कॾहिं जीतंदा या अय्युहल्लज़ीन आमनू रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफअलुल खैर लअल्लकुम तुफ़्लिहून ऐं ईमान वारा जी जीत आहे पर कॾहिं जॾहिं ऐं रुकू कंदा यानी निमाज़ लाइ अचींदा रुकू आराम से कंदा पोइ सजदा आराम से कंदा नमाज़ में रुकू सजदा बोया थियंदा पर ख़ासि हिते ज़िक्र एतिरे लाइ आयो त रुकू जी अहमियत अलॻि आहे ऐं सजदे जी अहमियत अलॻि आहे रुकू ऐं सजदो अलॻि अलॻि हर नमाज़ में आहे अल्लाह चई सघे त नमाज़ में मणे अचनि था न हिते कामयाबी लाइ रुकू ख़ालिस चोखो रुकू खपंदो वॾो रुकू खपंदो अमो कीअं नमे था नमाज़ में ठाहे रुकू कई नथा उहो फैल रुकू आहे प्यारे नबी जे ज़माने में हिकिड़ो साबी नमाज़ पढ़ियो अल्लाह जे नबी ॾिठे त
त तक तकड़ी नमाज़ पढ़े त हुनखे तुम्हारी नमाज़ थिए न त वरी बेफिरा पढ़, वरी बेफिरा पढ़ियो, अलाह जे नबी जे तुम्हारी नमाज़ न थी, उनमें रुकू सजदा हुआ ज न, एतिरे रुकू सजदो कंहिं पर ठीकु न हुआ। त हिते जीतला करे अने ही आऊं ॾूची माण्हू मिड़ी के चवां थो, इहे न कि ॾूची घणो थी माण्हू लाइ तकरीर, माण्हू घणो थी लाउड तकरीर कहे ख़ाली ॾूची कहे सुणाई त अची मोबाइल पे अनारियूं न वर्क ऐं ईमान वारा ऐं उन वक़्तु जीतंदा। इन जो मतिलबु ईमान वारो ख़ाली सिर्फ़ु उनजो ईमान हिनखे जीताए नथो सघे, ईमान मिलण खां पुठियां हिनखे रुकू करणो पवंदो, जीतला सजदो वॾो करणो पवंदो। वाह बुधू रबकुम, रुकू सजदो नमाज़ इबादत है, अल्लाह फरमाए अञा ॿई इबादत उहा के इबादत करणी पवंदी जीतला करे। वफ़ालुल ख़ैर में जेतिरा ख़ैर जा कम आहिनि उहा ई मड़े ख़ैर जा कम अपनायो, लअल्लकुम तुफ़्लिहून, शायदि तव्हांजी जीत जी को वाट निकिरी अचे। कॾहिं उन वक़्तु निकिरंदी जॾहिं भलाई जा कम कंदा, ख़ैर जा कम कंदा। इहे न हेॾा मींहं जी फुड़ी करे न वाटो वञूं ॿिए ॾींहुं बंदि कयूं, न तूं हितां न मटिजे, न तूं हुतां न मटिजे, न हेॾा ॿियो मोबाइल ते काथा ख़राब कम जाम पिया थियनि। न वफ़ालुल ख़ैर, ऐं ख़ैर कयो, भलाई कयो, ख़ैर करो, ख़ैर ई न जे कुनी कई न ॿारणे खाधो, न ख़ैर जा कम सॼा ॿिया आहिनि। वफ़ालुल ख़ैर लअल्लकुम तुफ़्लिहून, जीतला करे अञा ॿियो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे, पाण मिणी खे काट खोले ॾेखारणो पवंदो त जीतंदासूं, न का जीतंदासूं की न हारजी वेंदासूं। आख़िरी वक़्तु ला इलाहा इल्लल्लाह कलमो की न निकिरंदो, बल्कि कुते खे बछो कंदासूं पियासूं, वठ वठ इहो फ़रिश्तो रूह कब्ज़ करे वेंदो। वतूबू इलल्लाहि जमीअन अय्युहल मोमिनून, अल्लाह जो उसूल था ॾिसो, जीतला करे क़ब्र जी जीत, मैदान माशर जी जीत, पोइ जन्नत में पुॼण जी जीत। ये जीत कॾहिं मिलंदी? वतूबू इलल्लाह, ऐं मड़े मोमिनो तौबा कयो। हिते अखर मड़े जमीअन एतिरे, ऐं मड़े जेतिरा मोमिन आहियो मड़े तौबा कयो। त जर हुकुम जो लोॾो आयो त तरदा वाणी चओ पे अल्लाह अल्लाह तौबा तौबा, ईअं न, बल्कि तौबा जो मतिलबु इहो गुनाह जे कम ते हथ खणो, ॾूचियूं पिटणा उहे जीअं पियो, गिला उहे कयूं पियूं, कंहिंखे को पड़ोसन अचे त खीर जो डुक ॾिए न चए भाई हितां पोइ डीजी त हलाए छॾे, खटाड़े छॾियो आहे। को मिसकिन ग़रीब ॾिसे थी त हुन चपल ॾिनाई ॿारणे जे लियो टटो पियो आहे, पंहिंजी कबाट भरे वेठी हुई, कंहिंखे को सदको ख़ैरात कयो खणियो, पोइ कीअं न चयो भाई हा इहे जन्नती हुई, पर जन्नती जा को अमल था ॾिसनि न भाई जा। वतूबू इलल्लाहि जमीअन, ख़ाली आहे वॾियूं सिरियूं पहिरे थे, टोल धागी न पहिरे थे, को जन्नती की न थी सघंदो, कामयाब की न थी सघंदी। टोल भले आहे पहिरियों, पर हिन जी ज़कात कढो। अरे ही ख़ासि करे पाण बरसात में हारजी विया आहियूं, ॿीहर मींहं थिए पिया, अल्लाह ॿूढ़ी खे बचाए, हिते चौफेर लौणा फेरियूं पिया, थोरो पाण हिसाब कयूं, मुहासिबो कयो जे ज़कात केतिरी कढई। अॼु वटा 2 वरे पहिरीं मुल्क में वॾो हर हो न, हिन वरे लखों रुपया ख़ाली हर वॾे जी खेड़ाणी पछम में ॾिवाजी वई आहे, सिर्फ़ु एतिरे लाइ त 8-8 गुणी थैलियूं थिए, मींहुं न वठो, हा भले पाण भरियूं गुणी। मुहासिबो करणो पवंदो जे हर ॻोठ मां केतिरी आबादी तयारु थी ऐं अलाह जे नाम ते केतिरी ॾिनी, केतिरो सोन ऐं चांदी तव्हांखे पहिरियों पियो आहे, अलाह जे नाम ते केतिरो ॾिनो। वतूबू इलल्लाह, त हाणे जेकॾहिं पाण ताईं भुलूं थी वयूं त आईंदा लाइ करे पाण तौबा कयूं, जमीअन मरे मिली करे। अयो हल मोमिनून, इहे अलाह मोमिन खे चए थो, इहे न जे हितां हू जेको रहिया काल वेड़ा हुआ न हू कोटाणा हुआ न उन खे चए थो तौबा हासिल करे जी तौबा कयूं, न मोमिन खे अलाह चए थो जे आंजा पण फॉल्ट आई, आके ख़बर न आहे शैतान आके हर ख़राब कम कराए पियो, पण ऊंधा चश्मा पहिराए न आके चए पियो ठीकु कयो, मड़े मिली करे तौबा कंदासूं त कामयाब थींदासूं, वरन हारजी वेंदासूं। तौबा था करे अल्लाह अॻियां ॾसे थो त वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून, वज़कुरुल्लाह, अल्लाह जो ज़िक्र वधारे कयो। हिते त रियाण में वेठा हूंदासूं, चवण वारो कुतो भलड़ आहे, त हुनजो ऊठ खासो आहे, हुनजी गो भलड़ आहे, त हुनजी इरंदी हेतिरे जे करे हुनजो बोर मिठो आहे। भई बोर कंहिं मिठो कयो आहे? अल्लाह कयो आहे। इहे मींहुं ऐं गोई कंहिंखे कंहिं ख़ल कयो आहे? अल्लाह ख़ल कयो, पाण मिणी खे अल्लाह ख़ल कयो आहे। उहो मजलिस में अल्लाह जो ज़िक्र नथो हुए, इहे सम्झो जेकर
आदौड़ ता जनावर उथिया आहिनि बस ॿियो कोन चई सघूं था त अलाह जो ज़िक्र कयो ऐं जीती वेंदा जे अलाह जो ज़िक्र न कयो त हारजी वेंदा। वरी अलाह फरमाए थो कुल लिल्लज़ीन यफ्तरून अलल्लाहिल कज़िब ला युफ्लिहून, जेको अलाह मथे झूठ ॿधंदा ऐं परियां में वठा न जेकी तेकी चऊं पिया का मंबर ते जेकी तेकी चऊं कूड़ ॿधी छॾियूं ला युफ्लिहून, उहो माण्हू कॾहिं कामयाब की न थींदा। क्या जेको कूड़ ॿधंदा अलाह मथे झूठ ॿधंदा अलाह मथे उहो कामयाब थींदा की न, उहो हारजी वेंदा। वरी अलाह इन्हनि जे बारे में फरमाए थो الذين يفترون على الله الكذب لا يفلحون, जेको अल्लाह मथे झूठ ॿधंदा उहो कॾहिं पण कामयाब की न थींदा यानी हारजी वेंदा। त पाण पंहिंजो हिसाब करे सघूं था तव्हां जॾहिं पण अल्लाह जी तरफ़ कूड़ कयो त हारजी वेंदो। हिते त ॿिए खे कूड़ो ज करणो ऐं पिंड सचो ईअं न अचो कामयाब केरु, इहे कामयाबी कॾहिं कुरान मजीद जो आयतूं बि पेश कयां। الذين هاجروا الذين آمنوا وهاجروا وجاهدوا في سبيل الله, जे ईमान ॾियो ही मरे कामयाबी हिन लाइ शर्त आहे ईमान अल्लाह जी तौहीद। ईमान ॾिनी आया तंहिं पुठियां पोइ ईअं न कि असां ईमान ॾियो जुमूं पढ़ंदासूं ईद पढ़ंदासूं असीं जीती वियासीं, न बल्कि हाजरू तकलीफ़ अथई अल्लाह जो दीन बचाए लाइ करे, पंहिंजो जो ईमान पंहिंजी सलामती लाइ करे, मुल्क कुटुंब कबीला मरे छॾियो बि ईमान न छॾियो, हेठां दारे लांगोट वार लाहींदासूं। वजाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम, ज़रूरत पई जान माल मरे अल्लाह जे नाले ते कुर्बान, उन लाइ करे आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून, ई कामयाबी जीत इन्हीं जी है जेको अल्लाह जी राह में हर तरह जी कुर्बानी दिए था। पाण हिसाब कयूं भला पाण इन में कई कुर्बानी ॾिनी, इन में कयो मुंदो पाण वटि आहे जेको पाण जीती सघंदासीं। वरी अल्लाह सब्र जे बारे में फरमाए थो बिमा सबरू अन्नहुम हुमुल फाइज़ून, जेके तकलीफ़ अथई ऐं तकलीफ़ ते सब्र कई था उहो कामयाब आहिनि। वरी कामयाबी कंहिंजा कंहिंजा अलाह त छॾे पियो वमन युतिल्लाह व रसूलहू, जेको अल्लाह जी इताअत कईंदा ने रसूल जी इताअत कईंदा, अल्लाह जी इताअत कईंदा यानी क़ुरान जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा, जेके क़ुरान में जो हुक्म आई उहो मञींदा, व रसूलहू अने प्यारे नबी जी जेको हदीस मञे था, क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदा, पोइ वौद नथा कई। वयख्शल्लाह अने अल्लाह खां डजेंदा ख़ौफ़ रखेंदा, तक़वा लंघे ख़शियत लंघे, वयत्तकी अल्लाह जी ख़शियत पण आहे अल्लाह जो तक़वो पण आहे, फौलाइक हुमुल फाइज़ून, त हू माण्हू कामयाब आहिनि। कामयाब कया आहिनि, कामयाबी कहिड़ा, कामयाबी उन लाइ आहे जेको ख़शियत ख़ौफ़ तक़वा रखेंदा। वरी अल्लाह ताला इन तक़वा जे बारे में चए थो, ख़ासि जीत जे बारे में चए थो कि ये जीत तव्हांजी कॾहिं थींदी, जी कद अफ़लहल मोमिनून, यकीनन मोमिन कामयाब थी चुका। क़ुरान जो तर्जुमो जेतिरा ई नारियो नेट ते नारे सघो त तर्जुमो ई है यकीनन तहक़ीक़ मोमिन जीती विया। हाणे अञा मौत बाक़ी है, क़ब्र जो सवाल जवाब बाक़ी है, मैदान माशर में उथण बाक़ी है, पुल सिराता गुज़रण बाक़ी है, अमाल नामे जी तक़सीम बाक़ी है, हिसाब किताब बाक़ी है। अल्लाह जो तो ना यकीनन मोमिन कामयाब, क्या कामयाब, अल्लज़ीना हुम फी सलातिहिम ख़ाशिऊन, जेको नमाज में आजिज़ी इनकिसारी कईंदा, नमाज पढ़े था आजिज़ी इनकिसारी कईंदा, जेको ॾूसियूं नमाज पढ़े थियूं अने आजिज़ी इनकिसारी वारी नमाज पढ़े थियूं, इन जे नमाज जा शुरू कई ने ख़बर न पई कि नमाज केतिरियूं रकातूं थियूं, कुरो पढ़ियासीं, रुकू थियो न थियो, पहिरें सलाम वारे ने वेही रहियासीं अदा भली करे आवे ना। तहक़ीक़ नमाज आजिज़ी इनकिसारी वारी पढ़ंदा, जे नमाज के ज़ाय नथा कई, आजिज़ी इनकिसारी वारी उहो नमाज जेको सही वक़्त ते अदा करे में अचे, जंहिंजो मसो सही हुए, जंहिं नमाज में रुकू सजदा अरकान मुकम्मल हुए, उहा आजिज़ी इनकिसारी वारी नमाज जंहिंमें शैतान जा वसवसा न वे, अहिड़ी नमाज जंहिंमें उहो कामयाब आहे। अचो सची गिनी वञो,
कुरान मजीद जी आयत वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुरिज़ून। हाणे खाली नमाज न, नमाज़ी खे बि पाबंदी करणी पवंदी, कई पाबंदी करणी पवंदी। वल्लज़ीन हुम अनिल लग़्वी मुरिज़ून, फालतू ॻाल्हि खां बचणो पवंदो। फालतू ॻाल्हि कयूं वई ये जेके लारे ग़ीबत रे लायानी ॻाल्हि रे मोबाइल में जेको रुॻियूं डॉक्यूमेंट्री ने फालतू ॻाल्हि अचे पियूं, इन खां बचणो पवंदो, पाबंदी करणी पवंदी। डॉक्टर दवा ॾे ने चए खटी चीज़ खां बचजा, जे खटी चीज़ खाधा त गोरियूं कम की न कंदी, बीमारियूं थली पवंदी, पोइ ठीक थी रहंदो त खटी चीज़ रा किने वेंदो। हाणे ये मोमिन नमाज़ी है, अल्लाह हुकुम ॾेई ॾिने त कामयाब त थीने जे नमाज हाज़री इनके सारी वारी पढ़ी करे फालतू ॻाल्हि खां बचनि। नमाज पढ़े पियो फालतू ॻाल्हि खां बचे न त वरी नमाज कम की न थींदी, जीत की न हूंदी, बल्कि तूं हारजी वेंदे। वल्लज़ीन हुम लिज़कात फ़ाइलून, आवई पावर ही इरंडी, आया पावर बोर ही आवई मोटर लाइट कॾहिं अचे थी। वल्लज़ीन हुम लिज़कात फ़ाइलून, कामयाब उहो ई जेको ज़कातूं ॾिए था। न ई त पाण खे ख़बर आहे प्यारे नबी जो हुकुम आहे त जेको ज़कात नथो ॾे उहो क़हत साली जो शिकार थिए थो। जेको क़ौमूं ज़कात जो इनकार कयूं थियूं, ॾुकार खे दावत ॾियनि थियूं, न पाण ईअं जीअं कयो आहे। वल्लज़ीन हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम व मलकत ऐमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन फ़मन इब्तग़ा वराअ ज़ालिक फ़उलाइका हुमुल आदून। पोइ अलाह ॿियो हिकिड़ो ॾस ॾिनई त पिंड जी इज़त ऐं इफ़त तंहिंखे ऐं संभाले रखो। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन, पोइ पिंड जी अमानत ने वाइदो इन जो पण ख़्यालु कयो त जीतंदा। अमानत पूरी नथा पुॼायो, ॻाल्हि पे कंहिंजी अमानत हुए थी, खाली इहे न जे विसीचा पैसा उन वटि पियल उहा अमानत रखें, बल्कि आं वटि ॿिए जूं ॻाल्हि उहा अमानत आहे। पोइ कीअं न जंहिं रिहाण में वेठा आहियूं तयार चए आउं तोरी ॻाल्हि कयां थो, तयार उहो हथ ॿधे नक ते आंगर रखे जे नालो भरियां थो, न चओ उहा अमानत आहे। न अमानत में तूं ख़्याल त कंदे ठहियल थी वेंदे। वल्लज़ीन हुम लिअमानातिहिम वअहदिहिम राऊन, अल्लाह जो दीन पण अमानत आहे, ई ॿिए ते पुॼायो, ॿिए ते न पुॼायो त इहा अमानत में ख़यानत थी। वअहदिहिम राऊन, पोइ जेकी पाण वाइदा कया, एग्रीमेंट कया, कंहिंसे को शर्त रखियो, ई मड़े पाण खे पूरो करणो पवंदो। वल्लज़ीन हुम अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, ऐं कामयाब उहो ई जीत उन जी आहे जेको नमाज़ खे हमेशगी से पढ़े था। माण्हू मरी वञे कुटुंब वारा, पोइ चार ॾींहं वेठा हुए न सरंदे ॿिया नमाज़ पढ़े पिया, उन बि पुठली सफ़ में नमाज़ पढ़ी उथी हलिया वञे, ई न हमेशा नमाज पढ़े था। युहाफ़िज़ून, हमेशा हिफ़ाज़त कई था नमाज जी। उलाइका हुमुल वारिसून, ई जीती विया, जीत में इनके कई कुर्सी मिली, जन्नतुल फिरदौस जी इनके वरासत मिली है। ई जीत हार जो मुंदो है। अचो जरा खन मौत जे बारे में कोई ॻाल्हि कयूं। प्यारे नबी फरमाए, इंसान जॾहिं न दुनिया में वेंदो रहे थो तॾहिं टे ॻाल्हियूं जनाज़े बेरियूं हुए थियूं। युतबउल मय्यित सलास, टे ॻाल्हियूं कयूं। इन जो आहाल यानी अज़ीज़ मिटी ॾिनल आहे, इन जे माल जो चर्तो जे ज़िंदगी में कुरो कमाए। टियों उहो मुंदो आहे जेको पाण ॾिठो न आहे, उहो आहे हुनजो अमल। प्यारे नबी फरमाए फयरजिउ इस्नान, ॿ चीज़ूं वापसि अचनि थियूं। अज़ीज़ वीचारा ॾुखिया पग भरे अचे पिया पाण, ऐं माल जो चर्चो पण पाऊं आयो। वाह यबका माहू, ऐं हुन भेरी हिकिड़ी चीज़ रही हुई जेको हुनजो अमल आहे। इहो अमल ख़ासो आहे, तव्हां भेरो रही वियो, ऐं अमल पुछड़ो आहे, तव्हां भेरो रही वियो। कंहिं भेरो मयत भेरो। हाणे भला जेको हीअ आवाज़ सुणो पिया मुंहिंजा अज़ीज़, ऐं मड़े सम्झो आयो, ऐं क़ब्र में पिंड जो दुश्मन भेरो खणंदा या जो सजण भेरो खणंदा। नेकियूं अला करे सजण आहे, जे नेकी न आहे ऐं नमाज़ न पढ़ो तव्हां गुनाह कया, ज़कात न ॾिना इहे गुनाह कया। असां त गुनाह कहिड़ो कयो आहे, ऐं गुनाह कहिड़ो न कया, नमाज़ न ई पढ़िया, नमाज़ छॾिया, ई वॾो गुनाह आहे। त हाणे जे गुनाह कया या ई गुनाह जा कम ई बदियूं भेरियूं क़ब्र में हूंदियूं, उते ई क़ब्र आहे पासरा ते हिकिड़ी ॿी मां निकिरंदी, ऊंधा ऐं ऊंधा थी वेंदो, उते तकलीफ़ थींदी। अहिड़ी तकलीफ़ खां बचेला करे दुनिया में पाण सुजाग थियूं, तौबा ताइब थियूं, तौबा ताइब थी करे नेकी कयूं। क़ुरान में अलाह हिकिड़ो उसूल ॾसें,
त इंसान जा त्रै ख़ासि करे मोमिन लाइ करे त्रै हिकिड़ो इंसान 3 प्रकारनि जो आहे या इंसान जा 3 क़िस्म ई सम्झी सघो था। हिकिड़ो इंसान ज़ालिमुन लिनफ्सी, पिंड जे नफ़्स मथे ज़ुल्म कए। ॿियो मुक्तसिदुन, विच थरो आहे, जंहिंखे गुजराती वारा मर्यादा वारा चवंदा। ऐं टियों ख़ैरात में अॻियां वधंदड़ आहिनि। टे अखर त मूं तक तकड़ा छा भाई सम्झी सघिया। हिकिड़ो उहो इंसान जंहिंजूं नेकियूं ऊचियूं ऐं गुनाह वधारे, ॿियो नेकियूं ने गुनाह ॿोए सरखा थी विया 50-50। टियों उहो जंहिंजा गुनाह ई ओछा ऐं नेकियूं वधारे। हाणे ऐं भला किन गाॾी में चढ़ंदा जंहिंमें नेकियूं ऊचियूं ऐं गुनाह जुदा। मुंहिंजे ख़्याल सां त पाण वारी गाॾी इहे ज ॾिसे थी, हू गाॾियूं भरिजी वञे पियूं, लमियूं पियूं वञे। पर अलाह रहम करे, जेकॾहिं नेकियूं ऊचियूं ऐं गुनाह वधारे, अलाह चाहे त माफ़ करे, न का दोज़ख सां ॿई वाटे न। पोइ गुनाह ऐं नेकियूं जेकॾहिं पोइ सरखा सरखा थी विया, इते पण अलाह ते रहम न कए त दोज़ख। हाणे 2 गाॾियूं त पोइ फेल थी वियूं, बाक़ी हिकिड़ी साबित रहे थी, उनजो पाण टिकट न आहे। वाह साहबुल यमीन मां साहबुल यमीन कित अल्लाह ताला फरमाए त क़यामत वारे ॾींहुं ऐं 3 प्रकारनि जा हूंदा, 3 क़िस्म जा हूंदा। हिकिड़ा हूंदा साबिकून अव्वलून, इहे उहो जेको ईमान में पहिरीं दाख़िल थिया, जीअं त सहाबा इकराम ऐं सहाबा इकराम जहिड़ा ॿिया जंहिं नबीअ खे टेको ॾिनो, नबीअ खे साथ ॾिनो। जीअं त मौलाना अब्दुल रहमतुल्लाह अलैह जहिड़ो तौहीद जी ॻाल्हि कयूं त उन वक़्तु जंहिं मौलाना अब्दुल खे साथ ॾिनो, इन लेवल जा अहले ईमान मुजाहिद ई साबिकून अव्वलून में आई। बाक़ी असहाबुल यमीन जन्नतीअ सवरे हथ वारा ऐं 3 उहो ई जेको दोज़खी आहे। पाण हिकिड़ो अलाह मंज़र खे चए, यौमइज़िन तुरज़ून ला तख़्फ़ा मिनकुम ख़ाफ़िया, क़यामत वारे ॾींहुं आके पेश करे में अचींदो। आजी को पण निंढी वॾी ग़लती लिकियल किन हूंदी, मड़ उते ज़ाहिर थी वेंदी। मड़ ज़ाहिर थी वेंदी त जंहिंखे अमाल नामो सिधे हथ में मिलियो, सवरे हथ में मिलियो, उहो त ॿिए खे चवंदो जे अचो पढ़ो मुंहिंजो अमाल नामो, जन्नती सती मिली वई। उहो ख़ुशि ऐं राज़ी थी करे ॿिए खे चवंदो जे इन्नी ज़नन तो अन्नी मुलाकिन हिसाबिया, मूंखे इहे जो उमेद हुई जे मूंखे सुहिणो बदिलो मिलंदो, मूं नेकियूं कयूं हुयूं, मूं अमाल कया हुआ, दुनिया में जेके किरियूं कयूं हुयूं, इन जन्नत लाइ करे मूं ॾुख ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं हुयूं, उहे मुंहिंजूं उमेदूं पूरियूं थी वियूं। अॼु मूंखे उहा सती मिलई, फी जन्नतिन आलिया कुतूफ़ुहा दानिया, चौ फेर उन लाइ करे जन्नती मेवा तंहिंजा गुच्छा ऐं झूमर पिया टंगवा। पाण जेकॾहिं फेल थी वियो, अमाल नामो अवरे हथ में मिलियो त तकिड़ो थींदो, हारजी वियो त वामा मन उती किताबो बेशिमाली फयकुलो या लैतनी लमू त किताबी आहे। ऐं जंहिंखे अमाल नामो अवरे हथ में मिलियो, अमल न हूंदा त अवरे हथ में ज मिलंदो। ख़ैर जेको धींगा मस्ती से ज़िंदगी गुज़ारियूं था, इहे जी ज़िंदगी आहे त सवरो हथ उते ॿधो पियो हूंदो ऐं अवरे हथ मुंहिंजे ज मिलंदो। उहो चवंदो या लैतनी कान तिल या लैतहा कान तिल कादे आहे, हाणे मौत अची वञे त बहितर। मां अगनानी मालिया, मुआरी दादागिरी ऐं माल मूंखे बचाए न, बेनियाज़ न कएं। हलाकानी सुल्तानिया, मुआरो मड़े हलाक थी वियो, बसि अलाह जो हुकुम थींदो, पकड़ियो ऐं हिनखे जहन्नम में भॻाए छॾियो। ख़ैर ॻाल्हियूं चेंजियूं घणियूं हुयूं, पर पाण चऊं था त अॼु न ओताकनि में संधी जोगिन जोड़, सारे सन्यासिन खे अॼु न ओताकनि में संधी जोगिन ज़ात, सारे सन्यासिन खे रुनम सारी रात, मुंह तन जिनी जी ताप से लाहुतिल दे विया। ये वो बस्ती है जंहिं बस्ती वारे खे यादि होए कि न होए, कॾहिं जमात जो मरकज़ हो, हिते जमात जा अमीर जो इंतखाब थींदो हो ऐं हिते नेक बाना को सरहद पार थी विया ऐं को मिटी जे हवाले थी विया। जंहिं वरे जा वरे ख़ुदा कारण ख़ुतबा ॾिना ऐं नमाज़ूं पढ़िया, उन जे बारे में पण चवणु ईअं जे चाहिए तो
त अॼु न ओताकनि में मुंहिंजा तालिब तवारी आदेसी उथी विया मड़ियूं मूं मारी जेके जेके जियारी से दावती लॾे विया अलगर्द तोणे शाह तवंगर थीने नेठ मरी तब मुल्क छॾीने जहिड़ो आए अहिड़ो वेंदे ने ही नई कफन को नींदे खड़ी दुनिया मां कोरो वेंदासूं खाली कफन खड़ी वेंदासूं ॿियो जेतिरी महिनत वे थी मड़े हिते कंहिंजो सेड़ो दॿायो कंहिंजी ज़मीन झटई कंहिंजो माल झटियो कंहिंखे उबतो सुबतो कमु ॾसियो ई मड़े मुल्क हिते ज पियो हूंदो ने ही नई कफन नींदे खाली कफन इंसान खड़ी वेंदो ऐं जे बुरा अमल खड़ी वियो त उते हिन जो ख़ैर न आहे अॼु न अगूणी ॿेड़ी भाॻिया डोर विलायत के वाॻिया बनीअ वनी जा वारिस जाॻिया मालिक ॿिया छा माल त साॻिया हालत इहा चए ही माल ॿिए जे नां ते थी वेंदो ज़मीन ॿिए जे नां ते थी वेंदी ही मिल्कत ॿिए जी विरासत में अची वेंदी ऐं हिकु जैन विरासत खे ॿिए वटां विड़ी झटे करे बेरी कयो इन बेरी त उहा हले ई न खाली मिटी मिले थोड़ी खन ज़मीन मिले ऐं जेके ग़लति कम कयो उहो मड़े उते साम्हूं अची विया न मौत रियो अचानक अचींदो अॼु पण पंहिंजे क़रीबी ॻोठ में हिकिड़ो हादसो थियो अलाह रहम करे अलाह उन बचले ते ऐं बचले जे माइतरे ते अलाह बाज फरमाए ॾुखियो टाइम अची वियो माइतरे लाइ उते हादसो थियो गाॾी लॻी जे हिकिड़ो पिण ते वेंदो रहियो ऐं ॿियो वीचारो टंगे मां जुरी पियो अहिड़ी बुरी ख़बर खां ऐं आपते खां नंबीअ पना घुरंदा पिया हुआ पण पुछो उन्ही खे जंहिंजा जिगर जा टुकड़ वेंदा रहंदा त जवान जवान जुदा जुदा तो जीअं सुहिणा सुदा सुदा मरी गरी थिया गोदा गोदा धूड़ मथन कया दूधा दूधा वटकाए इबरत छॾ आबाद ॿिए खे इबरत गिनी है कफ़ा बिल मौत वाइज़ा वॾे मां वॾो ख़ैर खा त मौत आहे तेरे ॿिए जो मौत कीअं ख़ैर खा थियो मौत ईअं ख़ैर खा थियो जो पंहिंजे ख़बर ॾिए थो तो जो नंबर लॻे वारो आहे तो जो ऐलान थिए वारो आहे तो लाइ कुल फाटो कफन तयार पियो थिए ईज मौत पंहिंजो ख़ैर खा आहे उहो मौत जंहिंखां ई भॼो था हिकिड़ो ॾींहुं खे रसी अचींदो पोइ अलाह खे साम्हूं पेश कंदो उते ख़बर पवंदी जे पाण नेकियूं भॼियूं केतिरियूं कयूं आहिनि धड़ लटे विया धूड़ में बाक़ी दानी धणी रियास हिकिड़ो अहिड़ो टाइम अचींदो जे धड़ जेको रहियो ई धूड़ में मिली वेंदो ई धड़ मिटी खाई वेंदी ई धड़ पूरो पुर्ज़े मां अलंग अलंग थिए वारो आहे इंसानी धड़ त जेकॾहिं पंहिंजी हैसियत कीअं न आहे त जंहिं मालिक जंहिं रब जंहिं पालनहार जंहिं ख़ालिक जंहिं अल्लाह जे अल्लामुल ग़ुयूब सत्तारुल ग़ुयूब तव्हांखे पिंड जी इबादत लाइ पैदा कयईं पोइ पाण इबादत कौर नथा कयूं उनजी इबादत में हेॾी कोताही कयूं पिया वमल हयात दुनिया इला मताउल गुरूर दुनियावी ज़िंदगी धोखे जी ज़िंदगी आहे ठगीअ जी ज़िंदगी आहे फमन ज़ुज़िहा अनिन्नार त जेको इंसान जहन्नम जी आग खां बचाए में आयो ऐं जन्नत में दाख़िल थी वियो इहा वॾी जीत आहे वमल हयात दुनिया इला मताउल गुरूर ही दुनिया जा राग रूप ही दुनिया जूं रहनायूं ही दुनिया जूं ख़ूबसूरतियूं ही दुनिया जा कमकार ई मड़े हिते जो रहंदा इंसान खे धोखे में विझी छॾींदा ठगे छॾींदा पोइ खाली हथे हलियो वेंदो खाली हथे हलियो वेंदो अमाल हूंदा की न 3 सुवालनि जा जवाब क़बर में न ॾिने उन ई हंधा दोज़ख जूं ॿारियूं लाइ करे खुली वञियूं बसि हीअ ज़िंदगी अल्लाह जी नेमत आहे हीअ जवानी अल्लाह जी नेमत आहे हीअ तौहीद अल्लाह जी नेमत आहे हीअ ईमान अल्लाह जी नेमत आहे इन अल्लाह जी नेमत जो क़दुरु ईअं कयूं त अल्लाह खे राज़ी कयूं उहो रब राज़ी थींदो दुनिया ऐं आख़िरत में माला माल करे कंदो ऐं अल्लाह वटां दुआ आहे त जेके अहले तौहीद हिन फानी दुनिया मां वफ़ात करे विया आहिनि अल्लाह उन मिणी जी क़ब्र खे नूर से भरे जेको बीमार आहे अल्लाह उन खे शफ़ा अता फरमाए अल्लाह मुल्क ते रहमत ऐं बाज जा मींहं वसाए आमीन वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल